आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार आऊं आहियां मुख्तियार जरवार। साथियों, इन वीडियो में असां तव्हां खां पुछंदासीं जनरल नॉलेज ऐं कॉमन सेंस जा दिलचस्प सवाल। हर सवाल खां पोइ जवाब ॾियण जे लाइ तव्हां वटि हूंदो 10 सेकंड जो टाइम। त अचो त शुरू करियूं था सवाल जवाब। ॿुधायो त ज़मीन ते उहा कहिड़ी जॻह आहे जिते 3 सिज नज़र ईंदा आहिनि? जवाब उत्तर चीन। सचो ॿुधायो त उहो कहिड़ो साल हो जंहिंमें हैप्पी न्यू ईयर क्रिसमस खां पहिरीं आयो हो? जवाब हर साल हैप्पी न्यू ईयर 1 जनवरी क्रिसमस खां पहिरीं ई ईंदो आहे। जी हाँ साथियों, क्रिसमस दिसंबर में मल्हायो वेंदो आहे। साथियों, ॿुधायो त औरत कारी हुजे या अछी, उनजी कहिड़ी शइ हमेशह कारी हूंदी आहे? जवाब पाछुलो। जी हाँ साथियों, हर औरत, हर मर्द, हर इंसान जो पाछुलो कारो रंग जो ही हूंदो आहे। साथियों, उहो कहिड़ो दुश्मन आहे जंहिंजे हथनि सां असां ताड़ियूं वॼाईंदा आहियूं? जवाब मच्छर। साथियों, इन क़िस्म जे वधीक वीडियोज़ हासिल करण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।